मांगने वाले कभी खाली न लौटे, मांगने वाले कभी खाली न लौटे, कितनी मिली खैरात न पूछो, ये तो कृपा है साईं सेजगिर की, उसकी कृपा की बात न पूछो। नाज़रीन, इन वक्त असी मौजूद आहियूं असी साईं सेजगिर मड़ी खिपरो में, जिथे हर साल वांगुरु इन साल भी साईं सेजगिर जो ॾियारो 31 तारीख़ ते अक़ीदत एहतराम सां मल्हायो पियो वञे। इन हवाले सां असां सां गॾु हिते मौजूदु आहे साईं सेजगिर में साईं हरेशपुरी। साईं हरेशपुरी, साईं सेजगिर जो ॾियारो हर साल ईंदो आहे, कहिड़ियूं कहिड़ियूं तव्हां तयारियूं कंदा, छा चवंदो तव्हां? पहिरीं त ॾाढे सेजगिर जूं मेले जूं सभिनी खे वाधायूं हुजनि ऐं भॻवानु करे सभु कुझु हुजे, शेवाधारी शेवकनि खे सभिनी खे मेले जी दावत ॾिजे थी। हर साल वांगुरु हिन साल बि मेलो सुठे धामधूम सां मल्हाए रहिया आहियूं। हिन में सुठा भगत खेताराम चेलारवासी बि अची पंहिंजो सत्संग ॿुधाईंदा ऐं ॿिया बि सुठा भगत आहिनि, भंडारो आहे। ऐं हर साल वांगुरु हिते मेले ते असां सुठी तयारी कंदा आहियूं, शेवा हूंदी आहे ऐं भॻवानु करे सभु को ख़ुशि हुजे ऐं भॻवानु करे सभु को ख़ुशि हुजे। हिन मेले ते सभिनी खे दावत आहे, शेवकनि खे, शेवादारनि खे, प्रेमी पंहिंजा आहिनि जेके, उन्हनि सभिनी खे मेले जूं वाधायूं ऐं मेले जी दावत आहे। जी नाज़रीन, इहो साईं हरेशपुरी 31 तारीख़ जे ॾींहुं साईं सेजगिर जो ॾियारो मल्हायो वेंदो। 5:30 बजे जेको समाधि साहिबु आहे उन ते जल जो अर्पण कयो वेंदो। उन खां पोइ 6 बजे या 6:30 बजे वरी जेके वस्त्र आहिनि उहे थींदो। 7 साढे 7 बजे जेको वार साहिबु थींदो। उन खां पोइ 8 बजे खां पोइ भगत खेताराम उहो सत्संग कंदो ऐं सत्संग सॼी राति जारी रहंदी। उन सां गॾोगॾु भंडारो साहिब बि हूंदो। त तव्हां जेके बि शेवक आहिनि साईं सेजगिर जा प्रेमी भक्त, उन्हनि सभिनी खे हिते अचण ते वेनिती कजे थी त वधि खां वधि इन सत्संग में शरीक थी पंहिंजो जीवन सफल कंदा। छो त हीअं जेको वक़्तु आहे इहो ॾाढो कठिन आहे। कलयुग जा माण्हू मोह माया में आहिनि ऐं कलयुग में जेके माण्हू बचण जे लाइ भॻवान जो सिमरन करे, भक्ति करे, त इहो शुभ घड़ी कंहिं भागनि वारे खे नसीबु हूंदी आहे। ऐं 31 तारीख़ ते खिपरे जे अंदरि साईं सेजगिर जो ॾियारो मल्हायो वेंदो। तव्हां सभिनी खे हिते अचण जी वेनिती कजे थी। जिते बि जो ख़ुशि जो मालिक तव्हांखे ख़ुशि आबाद रखे।